3 अक्टूबर बरोज़ आचर ते सुन्नी तहरीक भिरिया रोड जे सालाना मरकज़ी इजलास थी गुज़रियो ऐं मोहम्मद सलीम कादरीअ जो उर्स पिणु थी गुज़रियो जेको ज़ेर सदारत हाफ़िज़ अमानुल्लाह कादरी ज़ेर निगरानी अल्लामा हाफ़िज़ बख़्त अली सिकंदरी एहतमाम कंदड़ वकास आराई ऐं ब्रदर्स सिकंदर अली डोरू साजिद अली आराई सलमान हैदरी आराई सैफुर रहमान आराई खुदा बख्श मुग़ल सलीम राजपर ऐं ॻोठ मोहम्मद शरीफ आकड़ो खां जमायत में आयल ज़ाकिर अली सोलंगी शामिल। साईं ये जेको माना एडवांस तव्हां मिलाद सबूरी मल्हाए रहिया हो इन जो मैसेज तव्हां छा था ॾियण चाहियो? नहमदु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिल करीम आवाज़ अम्मा बाद फ़ाउज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व रफ़अना लका ज़िक्रक। हकीकत में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र शान अलिफ लाम खां वठी करे वन्नास ताईं बयान फरमायो आहे। हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जो जेको प्रोग्राम आहे जेको सिलसिलो जारी थियो आहे अल्हम्दुलिल्लाह अॼु हीअ सुन्नी तहरीक भिरिया रोड जे इब्तिदाई प्रोग्राम आहे। इंशाअल्लाह ताला अज़्ज़ व जल आशिकाने मुस्तफ़ा भरपूर खां भरपूर तरीक़े सां मीलाद मुस्तफ़ा जो प्रोग्राम जो इनक़ाद कंदा ऐं भरपूर वध खां वधि हुज़ूर जी आमद जी ख़ुशी जो इज़हार कयो वेंदो इंशाअल्लाह ताला अज़्ज़ व जल। आइंदा अॻिते बि अञा ही इब्तिदा माह रबीउल अव्वल शरीफ़ न थी आहे पर अल्हम्दुलिल्लाह सुन्नी तहरीक भिरिया रोड वारनि इब्तिदा शुरुआत कई आहे मिलाद मुस्तफ़ा जी आमद जी। लाखों सलाम शम्अ बज़ में हिदायत पे लाखों सलाम जे सुहानी घड़ी चमका दे बाका चाँद जे सुहानी घड़ी चमका दे बाका चाँद उस दिल अफरोज साथ पे लाखों सलाम शम्अ बज़ में हिदायत पे लाखों सलाम। वो हमारे नबी हम उनके उम्मती वो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती। समझ में आ रहा है तो सुभान अल्लाह। नबी तो वाकिफ है कुल जहां से हमें तो अपनी खबर नहीं है। बड़ा है मर्तबा हर नबी का जिधर में वअला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह वअला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। सरकार की महफिल को सरकार सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। ये ना देखें कि तादाद छोटी है, जगह है, ये है, वो सही नहीं है, फलां सही नहीं है। हमने अल्लाह की रिजा की खातिर आका अलैहिस्सलातु वस्सलाम की शान बुलंद करना, स्पीकर चले अवाम हो ना हो, हमने अल्लाह की रिजा की खातिर काम करना। सबसे पहले हदीस पाक दुरूद पाक की फजीलत के हवाले से एक रिवायत सुनाता हूँ। हदीस नहीं रिवायत। मोहम्मद बिन सुलेमान जज़ोली रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह के बहुत बड़े वली गुजरे हैं। इन्होंने एक किताब लिखी है दलाइलुल खैरात। शुरू से दुरूद पाक लिखना शुरू किया, आखिर तक इन्होंने किताब दलाइलुल खैरात ही लिखी, आखिर तक दुरूद पाक के फज़ाइल लिखे। इस पे आप रहमतुल्लाह ताला लिखते हैं, इनसे पूछा गया आपको दलाइलुल खैरात लिखने की वजह क्या बनी? दलाइलुल खैरात लिखने की वजह क्या बनी? मोबाइल अगर छोड़ दे मेरी बात सुने तो मजे को मजा आ जाएगा इंशाल्लाह। बड़ी प्यारी दुरूद पाक की फजीलत सुनाकर अपने बयान को खत्म करने की कोशिश। शफक़त जाते जमा
حسنت جميع خصاله صلوا عليه وآله صلى الله عليك يا رسول الله وسلم عليك يا حبيب الله. مل کر پڑھائیں اس باری تعالیٰ کی حمد جو ہر چیز کا کلام لکھا ہوا یہ حمد باری تعالیٰ یا اللہ. کوئی دنیا میں ہمارا یا رسول اللہ، ہمیں تو آپ ہی کا ہے سہارا یا رسول اللہ، سہارا یا رسول اللہ. خدا جب تم سے فرمائے کہ لاؤ اپنی امت کو، خدا جب تم سے فرمائے کہ لاؤ اپنی امت کو، ہماری طرف بھی کرنا اشارہ یا رسول اللہ، اشارہ یا رسول اللہ. تڑپتا ہے یہ دل میرا، ترستی ہے میری آنکھیں، تڑپتا ہے یہ دل میرا، ترستی ہے میری آنکھیں. بلا لو اب مدینے میں دوبارہ یا رسول. باری رب الاول छा था चवणु चाहियो ऐं उन में जेको आहे ख़ुशी जो ॾींहुं आहे, मां ख़ुशी जो ॾींहुं आहे. बिस्मिल्लाह रहमान रहीम. इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम सदक़ल्लाहुल अज़ीम. अज़ीज़ दोस्तों, माह रबीउल अव्वल अची रहियो आहे. मुहबतुनि जो, प्यार जो, इश्क जो महीनो अची रहियो आहे. दरअसल हिन महीने में असां पैगाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे आम कंदा आहियूं. माह रबीउल अव्वल जूं बरकतूं आहिनि त जेका दोस्त जेके अज़ीज़ अहकाब असां खां दूर हूंदा आहिनि अहबाब, उन्हनि खे गॾु करे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिफ़त, हम्द ऐं सना ॿुधाईंदा आहियूं. उहे पंहिंजे दिलनि खे मसरूर करे पूरी दुनिया ताईं पैगाम पहुचाईंदा आहिनि त दीन इस्लामी जेको आहे मुहबत वारो दीन आहे, प्यार ऐं शफ़क़त वारो दीन आहे. त रबीउल अव्वल में मीलाद मल्हाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त आलम इंसानियत ताईं इहो पैगाम पहुचायूं. जेकॾहिं अमन जो घर वारो आहे, अमन जो घरु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक आहे. जेकॾहिं कामयाबी ऐं कामरानी जो घरु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे. जेकॾहिं शफ़क़त, हुस्न अख़लाक़ ऐं बुर्दबारी जो घरु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरु आहे. सुभान अल्लाह. अज़ीज़ान गिरामी, माह रबीउल अव्वल में मीलाद मल्हाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे आलम इंसानियत जे सरकार जो पैगाम पहुचाइणु. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची हिन जहान खे संवारियो. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची हैवान खे इंसान बनायो ऐं उन बुलंदीअ ते पहुचायो जंहिंजो पहुचण जो हक़ु आहे. त अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त असां सभिनी खे माह रबीउल अव्वल में ख़ुशी मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए. हर सुन्नी आशिक़ जे पंहिंजे घर खे चमकाए, ईअं ई पंहिंजे दिलनि खे चमकाए, पंहिंजे सीननि खे चमकाए, ताकी
क़यामत में क़ब्र में हशर में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रफ़ाक़त करणु हीअ जेकी तव्हां हींअर गॾिजाणी थी आया मीटिंग माना 12 रबीउल अव्वल जे हिसाब सां सालाना सुन्नी तहरीक जे मरकज़ी क़यादत भेरिया रोड जी तरफ़ खां ये हर साल माह रबीउल अव्वल खां चंद ॾींहं अॻे जेके प्रोग्राम शेड्यूल थींदा आहिनि जीअं 8 रबीउल अव्वल आहे सालाना अज़ीम शान असांजी महफ़िल बिरावड़ स्टेशन ते थींदी आहे ऐं रैली 10 रबीउल अव्वल ते थींदी आहे उन खां पोइ 12 रबीउल अव्वल ते ॻोठनि जी जेके रैलियूं निकिरंदियूं आहिनि सुन्नी तहरीक जे ज़ेर तहत उन रैली जे प्रोग्राम खे सेटअप करण में बाक़ाइदे उनखे इंतिज़ामी सूरत में हलाइण जे करे असां पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे अहबाबनि खे पंहिंजे क़ाइदीन खे अकाबरी कारकुननि खे सॾियो आहे ताकी उन प्रोग्रामनि खे पाए तकमील ते पहुचाए। साईं कहिड़े ॻोठ तां वापसि आया तव्हां जी असां ते बगोदड़ो ते भगोदड़ पाण केरु तव्हां पाण मां लाखो आहियां अच्छा जी। असांजी तक़रीबन 5-6-7 सालनि खां वठी लाॻीती रैली निकिरंदी आहे 12 रबीउल अव्वल जी जेकी ॻोठनि में आम ॻोठनि में वेंदी आहे तक़रीबन तंहिंमें 200-300 खां मोटरसाइकिल हूंदा आहिनि 8-10 ट्रैक्टर हूंदा आहिनि ऐं ॿी बि काफ़ी सवारियूं हूंदियूं आहिनि जेके मुख़्तसर रैलियूं कहिड़े ॻोठनि मां निकिरंदी हुई ॻोठ हाजी कादर बश राजपुरा ॻोठ मां निकिरंदी आहे रैली पोइ जेके इलाइक़े में श्री सैद कहिड़ा कहिड़ा माना ॻोठ जा नाला ॻोठ बगोदड़ो थी वियो हा ॻोठ मोहम्मद लाखो थी वियो मुराद मीरजत थी वियो मेहर खां राजगर थी वियो अहिड़ा माना हे तव्हां ॻोठनि में फिरंदा हुआ माना शहर न ईंदा हुआ बिराड़ शहर कोन ईंदा ऐं असांजी ॿाहिराड़ी जे रैली हिसाब सां सही सही उते माना माण्हू बीहंदा सुनी तहरीक वारा हा सुनी तरीक़ा बि हूंदा आहिनि गॾु हूंदा आहिनि सुनी जमात जेके बि आशिक़ाने रसूल हूंदा आहिनि सभु हूंदा